इस्लामकोट जे ॻोठ दक्षिण में डैम ठहिण ख़िलाफ़ ॻोठाणनि प्रेस क्लब पहुची 3 ॾींहं बि एहतजाज कयो। हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे फ़क़ीर बशीर अहमद। इस्लामकोट प्रेस क्लब पहुची अॼु 3 ॾींहं बि ॻोठ दुखड़चो जे रहवासियुनि एहतजाज कयो। ॻोठाणनि जो चवणु हो त सिंध हुकूमत ऐं एंग्रो कंपनी गोड़ाणो डैम ठाहे सभई माण्हुनि खे बेघर करण खां पोइ ॻोठ दुकड़छो में पाणी छॾियो पियो वञे, जंहिंसां दुकड़छो, मेयारी, गंजड़ी, हारेमार, ग्वारण समेत केतिरा ई ॻोठ मुतासिर थींदा। एसी साहब या डीसी साहब ज़िलो थरपारकर जो केर बि असां न आयो आहे, न को ॻोठाणनि सां मीटिंग थियो आहे, पाणी ख़ाली छोड़ करे छॾी अथनि। उन में हज़ारे माल खे नुक़सानु आहे, माण्हुनि खे नुक़सानु आहे। जेको ॻोठ आहे को बि बंदि न आहे। ॻोठ तक़रीबन डैम खे वेझो आहे, जेको हींअर 3 ॾींहंनि में पाणी छोड़ते 1 एकड़ जो मंज़िल ताईं पाणी पहुचियो आहे। 1 एकड़ ॻोठ परे हो, एतिरो ॻोठ खे नुक़सानु आहे। हिते असां वटि ॻोठ केरु बि अचण लाइ तयारु न आहे। असां ईअं त मुतालबो करियूं था असांजो ॻोठ जेको आहे सॼो डैम अंदरि मुतासिर थिए थो। असांखे डैम जे एरिया जी ख़बर पए, असांखे डैम में नुक़सानु थिए थो। असांजे ॻोठ वटां को बंदि का शइ न ॿधल आहे। असांखे पंहिंजो हक़ जेको ॾिनो वञे ऐं असां पंहिंजे हक़ लाइ जिदोजहद विढ़ंदा ई रहंदासीं। मसइलो इहो आहे त अॻु में गोड़ाणे में डैम ठहियो, ठीकु आहे, उन जूं बि ज़मीनूं पाणीअ में हर शइ अची वई आहे। हिन वक़्तु वरी दुकड़छे में डैम पियो ठहे, जंहिंमें बंदि न का वग़ैरह का शइ कोन कई आहिनि। न ॻोठाणनि माण्हुनि खे हली वञी ॿुधायो कंहिं MP जा MNA त भाई हिते डैम ठहे थो ऐं हितां ई टपड़ खणी निकिरी वञो। पाणी छॾे ॾिनो आहे, जंहिंमें असांजा माल गर्क थी विया, माण्हू गर्क थी विया, गस बंदि थी विया। इहो मुतालबो कनि था त सिंध हुकूमत ते अर्ज़ु आहे त हली MP जा MNA ॾिसे त नाहक या आहे या कोन्हे। असांजे घर जेके आहिनि उन खां हिकिड़ो जेको आहे जे पूरो हले त पूरो जेको आहे एरियो असांजो ख़तमु थी वञे, जंहिंजो असांजो माल माण्हू जेके सभु दरबदर थी विया आहिनि। एॾो पाणी जो एॾो अचणु आहे, जंहिंमें असांजा ॿार उहो आवाज़ु ॿुधनि था या ॿिया ॿुधनि था, उहे जेके उन जो हाँ फाटी थो पए। तंहिंजे लाइ असीं अर्ज़ु करियूं था हुकूमत खे, MP खे, MNA खे, सभिनी खे चऊं था त महिरबानी करे असांजी जेको आहे से वारदाश्त करे। असांखे पहिरीं ॿुधायो हो त 260 एकड़ में डैम आहे। हींअर असांजो नक्शो ॾिठो आहे, हिन में 1000 एकड़ जेको अंदरि अचे पियो, जंहिंमें अॻिते लॻे जो घर आहिनि ऐं सॼो माल जो गस ॿिया मड मुक़ाम टोटल अंदरि आहिनि। से असां वटि केरु बि माण्हू जेको हिते असांजे इलाइक़े जेको हिते कोन आयो आहे ज़मीन ते। ॻोठ दुकड़चो जे मुतासिर ॻोठाणनि सिंध हुकूमत ऐं पाक ओवरसीज़ कंपनी ख़िलाफ़ एहतजाज कयो, जॾहिं त पाक ओवरसीज़ कंपनी जे हबीबुल्ला ॿुधायो त असां लाइन मुकमल करे सिंध कोल खे हैंडओवर करे छॾी आहे। ॿिए पासे दुकड़चो डैम वारे मामले खां एंग्रो कंपनी मुकमल लातालुकी ॼाणाए छॾी आहे। मुतासिरनि सिंध हुकूमत खां मुतालबो कंदे चयो आहे त डैम आबादी खां ॿिए पासे ठाहियो वञे त जीअं दुकड़चो जी फितरत जा हसीन मंज़र, घरनि समेत मज़हबी इबादत गाहूं बची सघनि। कैमरा टीम सां गॾु फ़क़ीर बशीर, आवाज़ TV न्यूज़, इस्लामकोट।